अमेरिका में सामूंडी तूफ़ाननि तबाहियूं मचाए छॾियूं आहिनि। एक तरफ़ कार वहिंवार सख़्तु मुतासिर थियो आहे त ॿिए तरफ़ लखें इंसानी आबादी दरबदरी जो शिकार आहे। न रुॻो एतिरो पर आयल सामूंडी तूफ़ाननि करे अमेरिका खे अरबें डॉलरनि जो नुक़सानु पिणु थियो आहे। अमेरिका में आयल सामूंडी तूफ़ाननि बाबति साइंसदाननि जो ख़्यालु आहे त हाणोका सामूंडी तूफ़ान ग्लोबल वार्मिंग जो ई नतीजो आहिनि। चयो पियो वञे त हार्वे ऐं अर्मा नाले ॿिन्हिनि वॾनि तूफ़ाननि में तमामु वॾी तेज़ी हुई, जंहिं करे हिकु तरफ़ अरबें डॉलरनि जो नुक़सानु रसियो आहे त वरी ॿिए तरफ़ केतिरियूं ई क़ीमती इंसानी जानियूं पिणु ज़ाया थी वियूं आहिनि। साइंसदाननि जो ख़्यालु आहे त इहो सभु कुझु ग्लोबल वार्मिंग जो ई नतीजो आहे। साइंसदाननि जो इहो बि ख़्यालु आहे त ॾिसण में त बराबरि ई सामूंडी तूफ़ान ई हुआ, पर उहे सामूंडी तूफ़ान दुनिया जे वधंदड़ गर्मी पद करे ई आया आहिनि। माहिरनि जो ख़्यालु आहे त समुंडनि जी मथाई ऐं समुंडनि जे पाणियुनि वारे माहौल खे गर्मी पद ई गरमायो आहे ऐं इहो हिकु खुलियल इशारो आहे त दुनिया जो वधंदड़ गर्मी पद ई मौसमी तब्दीलियुनि जो सबबु बणियो आहे ऐं मौसमी तब्दीलियुनि करे ई सामूंडी तूफ़ान आयो आहे। ॿिए तरफ़ सामूंडी तूफ़ान बाबति ॾिठो वञे त साइंसदान अञा ताईं कंहिं आख़िरी नतीजे ताईं न पहुची सघिया आहिनि, छो त साइंस में अहम नतीजा हिकु वॾे अरसे खां पोइ तहक़ीक़ करण बैदि ई हासिलु कया वेंदा आहिनि। बर्तानिया जी ब्रिस्टल यूनिवर्सिटी जे माहौलियात बाबति कमु कंदड़ माहिर डेन मिचल जो चवणु आहे त पक सां नथा चई सघूं त आयल सामूंडी तूफ़ाननि खे पाणी ऐं हवा जी तब्दीलियुनि जनमु ॾिनो आहे, जॾहिं त संदसि इहो बि चवणु आहे त इहो फ़ैसिलो वधीक तहक़ीक़ खां पोइ कयो वेंदो, जॾहिं त तमामु घणनि साइंसदाननि जो इहो ख़्यालु आहे त हुननि नतीजो कढी वरितो आहे ऐं हुननि वटि अॻु ई तमामु घणी इन बाबति मालूमात मौजूदु आहे त अमेरिका में आयल सामूंडी तूफ़ान दुनिया जे वधंदड़ गर्मी पद जो ई नतीजो आहे। जॾहिं त जर्मनी जी यूनिवर्सिटी ऑफ पोस्टेडम जे प्रोफेसर एंड्रेस लियोरमैन जो चवणु आहे त आयल सामूंडी तूफ़ाननि बाबति हिकिड़ी ॻाल्हि चिटी आहे, सामूंडी तूफ़ान पंहिंजी तबाही फैलाइण लाइ ताक़त गरम समुंडनि मां ई हासिलु कंदा आहिनि। संदसि इहो बि चवणु आहे त कोयले तेल ऐं गैस ॿारण सां ग्रीन हाउस गैसिस जनमु वठनि थियूं, जेके असांजी धरती ते गर्मी पद में वाध पैदा कनि थियूं, जंहिं करे ई मौसमी तूफ़ाननि खे वधीक ताक़त ऐं तवानाई मिले थी। संदनि इहो बि ख़्यालु आहे त 1880 वारे ॾहाके में समुंडनि जी मथाई 20 सेंटीमीटर हुई, यानी हिन वक़्तु 8 इंच वधीक समुंड मथाई ते अची चुको आहे ऐं समुंडनि जे मथे अचण में हलंदड़ सदी दौरान अञा वधीक वाध ईंदी। हिन वक़्तु जीअं त चयो पियो वञे त सामूंडी तूफ़ान दुनिया में वधंदड़ गर्मी पद जो ई नतीजो आहिनि, पर उनखां अॻु अहम ऐं सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त माहौलियाती ऐं मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ पेरिस में दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि विच में हिकु मुआहिदो थियो हो, जंहिं तहत दुनिया जो गर्मी पद घटाइण लाइ हड़िनी मुल्कनि पाण में इतफ़ाक़ कयो हो, पर अमेरिका जे हाणोके सदर डोनाल्ड ट्रंप जे अचण खां पोइ अमेरिका हिन वक़्तु उन मुआहिदे मां निकिरी चुको आहे, जंहिं करे उन मुआहिदे जा नतीजा पिणु सवालिया निशान ते अची चुका आहिनि, छो त दुनिया जे गर्मी पद में वाध जो मुख्य मर्कज़ अमेरिका ई रहियो आहे, जॾहिं त चीन ऐं मुआहिदे में शामिल ॿियनि मुल्कनि पारां दुनिया जे गर्मी पद खे घटाइण लाइ कोशिशूं जारी आहिनि। असां सम्झूं था त आलमी बिरादरी खे दुनिया जे वधंदड़ गर्मी पद खे घटाइण लाइ किरदारु अदा करणु खपे ऐं अमेरिका समेत हड़िनी मुल्कनि खे पाबंद करणु खपे त हू पेरिस मुआहिदे ते अमल कनि त जीअं दुनिया जो गर्मी पद घटिजी सघे ऐं पूरी दुनिया जा इंसान इम्कानी मुसीबतुनि खां महफ़ूज़ रही सघनि।